घोटकी में ख़बर ईंदा आलू त पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुन पारां ज़िला सदर मीर बाबर अली खान लुंड की हिमायत में रैली कढी वई। मीर बाबर अली खान लुंड के ज़िला घोटकी जो चेयरमैन बनाने जो मुतालबो पीपल्स पार्टी जो ज़िला सदर मीर बाबर अली खान लुंड के ज़िला घोटकी जो चेयरमैन बनाने लाए पीपल्स पार्टी ज़िले के डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाको, मंठार अली अबड़ो, सैयद इम्तियाज, सलेमान शाह, अब्दुल गनी लाको, राना जरीफ राजपूत, खादिम चाचड़, राना अली सईद सिद्दीकी, कादिर बख्श अब्बासी, रजब अली अबड़ो की अगवानी में मेन चौक ताईं रैली कढी वई। उन मौके ते पीपी ज़िला घोटकी के डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी जो जेका इलेक्शन थी पूरे पाकिस्तान सिंध में असो डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन जो मीर बाबर अली खान लुंडक के वने असो मुतालबो है। असा बिलावल साहब चेयरमैन को पार्टी को मुतालबो था कयूं, बराए मेहरबानी करे वर्करन जो शान, वर्करन जो मान, मीर बाबर खान वो मेहनती मानू है। छो तो हितों चूंडल नुमाइंदा सब को MNA को MP को मिनिस्टर को सलाहकार है। उन पुट भाटिया के चेयरमैन थे तो को छा थे तो छा असां वर्करन जो योगदान है, छा लुंड फैमिली जो चीफ सरदार फयाज जो बाबर खान वारनि जो योगदान है उनके चेयरमैन करे वजे। मां चूंडल नुमाइंदन के घोटकी वारन के अपील तो क्या वही फराक दिली करे तवा ऐलान क्यों मीर बाबर खान चेयरमैन घोटकी डिस्ट्रिक्ट थे। रहीम असा वर्करन की जान आ, वर्करन जो मान आ, मीर बाबर खान असांजो असांजो सब जो मुतालबो आ। घोटकी ज़िले जे वर्करन जो ख़ास करे जो गरीब वर्करन जो इहो मुतालबो है जेके असांजा आहिनि उनजो मुतालबो मीर बाबर खान असांखे ज़िले जो चेयरमैन खपे। छो तो मीर बाबर खान हिकिड़ो ज़िंदा दिल इंसान है, हर माण्हू जी इज़त करे तो, हर माण्हू के वर्कर के सॼे ज़िले में सुञाणे तो पियो। हर उहिदेदार जो, हर UC जे वर्करन जा नाला ईंदा नी, कंहिं ॿिए लीडर के कंहिंखे भी नाला न ईंदा नी, पंहिंजे UC जो भी नालो न ईंदो, चेयरमैन केरु आहे उनखे इहा ई ख़बर कोन्हे। वाहिद मीर बाबर खान आहे जंहिं पूरे ज़िले में हर उहिदेदार वर्कर इज़त कंदो आहे, हर कंहिंखे जेको आहे मान शान ॾींदो आहे। असांजो आख़िरी मुतालबो इहो आहे मीर बाबर खान खपे, उहो ॿियो केरु न खपे। जे न थींदो त असां एहतजाज कंदासीं, दाइरो वधाईंदासीं। मुतालबो आहे त मीर बाबर अली खान लुंडक साहब के ज़िले काउंसिल जो चेयरमैन मुक़ररु कयो वञे, छो उहो ई असल हक़दार आहे। बाक़ी त जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि त पंहिंजा पंहिंजा पुटनि जा भाइटियुनि जा नाला ॾिना आहिनि। सो बिराए महिरबानी वर्करनि लाइ कंहिं बि कोन सोचियो आहे। उन्हनि हिकिड़ी 5 टीम ठाहे छॾी आहे जेका उहो मुख़्तसर पाण में था कमु कनि। मीर साहब लाइ असां सभु वर्कर जान ॾींदासीं ऐं जेकॾहिं मीर साहब खे मुंतख़ब न कयो वियो त असां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते एहतजाज कंदासीं। रहमान रहीम जे त ही घोटकी ज़िले खां वठी तालके लेवल ताईं UC लेवल ताईं असां जेके कारकुन कठा थिया आहियूं, असांजो हिकु ई आवाज़ आहे, हिकु ई नारो आहे त असांखे ज़िले चेयरमैन मीर बाबर अली खान लुंड खपे। जेकॾहिं असांजो इहो मुतालबो न मञियो वियो त असीं गड़ी खुदा बख्श में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी मज़ार ते सख़्त एहतजाज कंदासीं। मां हिकिड़ो इहो मैसेज चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खे ॿुधाईंदो हलां त जेको ज़िले लेवल खां वठी जेको UC लेवल ताईं जेको असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी अगरि मज़बूत थी आहे त उहो उनजो सेरो, उनजो क्रेडिट असांजे मीर बाबर अली खान लुंडे वञे थो पियो। सो असांजो हिकु ई नारो आहे, हिकु ई आवाज़ आहे त असांखे चेयरमैन जेको आहे ज़िले जो खपे, मीर बाबर अली खान लुंड खपे। असांजो मुतालबो इहो ई आहे बिलावल भुट्टो साहब के त जेको आहे त असांजे ज़िले जो सदर सरदार मीर बाबर खान लुंड साहब जी तमामु कारकर्दगी घोटकी जे अंदरि तमामु बहितर आहिनि, तमामु कमु उन्हनि जो बहितर आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।